अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असां अॼु ॻाल्हि करण वारा आहियूं तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां त मिर्च वारे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। शेर अली पंहिंजो तरफ़ सिजाल ख़ान ॾेकंदो ऐं सिजाल ख़ान घरवारी खे वठी ईंदो त पोइ हू शेर अली खे मुंहुं ॾींदो ऐं ॿिए पासे मीर वक़्त में अच विझण जी कोशिशि कंदो, पर मूसा उन खे रोके छॾींदो ऐं रस नवाब ख़ान मीर खे पंहिंजे मुठ में क़ाबू करण जी कोशिशि कंदो ऐं दरिया ख़ान वक़्त जो पीछो कंदो त इहो काॾे थो वञे ऐं कंहिंजे पोयां आहे, हाणे इन जे पोयां लॻंदो। ऐं ॿिए पासे वक़्त बावल ख़ान खे पढ़ाए छॾींदो त मीर जी भेण तरफ़ां असां हींअर कोन था हलूं, 2-3 ॾींहं खां पोइ ऐं पोइ इन्हनि सां निकाह बि करे छॾींदासूं। ऐं रस नवाब ख़ान इहो सोचींदो त इहो शेर अली किथां आयो आहे ऐं इन खे कंहिं आज़ादु करायो आहे जेल मां। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।